पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में थियल काल्हो की मैच जेका पाकिस्तान लाइ खटणु लाज़मी हुई, सनसनी ख़ेज़ मुक़ाबले बाद ॾखण अफ्रीका हीअ मैच खटे त वई, पर मैच बाद अंपायर सां ICC मथां सख़्त तनक़ीद कई पई वञे। दोस्तो, हीउ चैनल अव्हांजो पंहिंजो ई आहे त पोइ पंहिंजो YouTube चैनल इरफान बुघियो ऑफिशियल सब्सक्राइब कयो। ॾखण अफ्रीका जे आख़िरी बैट्समैन तबरेज़ शम्सी खे LBW आउट न ॾियण वारे फ़ैसिले ते न रुॻो पाकिस्तानी मदाह पर मुख़्तलिफ़ मुल्कनि जा क्रिकेटर्स बि ICC ऐं एम्पायर्स मथां सख़्त कावड़ियल नज़र अचनि था। चयो पियो वञे त हीउ मैच त पाकिस्तान खटे चुको हो। अंपायर्स तोड़े DSR सिस्टम जे ग़लति फ़ैसिले पाकिस्तान खां मैच फुरे वरिती, पर हाणे सूरत-हाल तब्दील थींदे नज़र अची रही आहे। कुझु मीडिया रिपोर्ट्स मूजिबि ICC सख़्त तनक़ीद बाद तबरेज़ शम्सी खे नॉट आउट ॾियण वारे फ़ैसिले खे ग़लति करार ॾेई छॾियो आहे। आपको बताएं कि ICC ने पाक जनूबी अफ्रीका मैच में DRS सिस्टम की गलती तस्लीम कर ली है। मैच के दौरान मुख्तलिफ मुतनाज़ फैसलों पर ICC को सख्त तनकीद का सामना करना पड़ा, जिस पर ICC को वजाहत देना पड़ गई है। पर इन्हनि मीडिया रिपोर्ट्स जी अञा ताईं तस्दीक न थी सघी आहे। ॿिए पासे सोशल मीडिया ते इहे ख़बरूं पिणु हलनि पियूं त उन ग़लति फ़ैसिले सबबि ICC पाकिस्तानी टीम खे 2 पॉइंट्स ॾिनियूं आहिनि, जंहिं बाद पाकिस्तानी टीम जा सेमीफाइनल में पहुचण जा इम्कान ॿीहर रोशन थी विया आहिनि। पर इहे बि फ़िलहाल सोशल मीडिया जूं ख़बरूं आहिनि। इन्हनि ख़बरुनि जी तस्दीक तॾहिं थी सघे थी जॾहिं ICC तरफ़ां का ऑफिशियल स्टेटमेंट साम्हूं अचे।